जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 36। हिन अध्याय खां पहले मां 35 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खां पहले उहे 35 अध्याय भी ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 36 परबोधनी एकादशी जो महात्म ऐं पंच भीखम विर्त जो विधान। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। ब्रह्मा जी चवण लगो त हे नारद, ही मनुष्य हजारे अश्वमेध यज्ञ हजारे वाजपेय यज्ञ खणी छो न करे, त भी परबोधनी एकादशी जे विर्त जो पुण्य वडो आहे। हिन एकादशी में जागृतो करण करे हजारनि जन्मनि जा पाप जली ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि जे हिकिड़े छिणग लॻण करे कपह जो ढिग जली भस्म थी वेंदो आहे। हे नारद, मां तोखे मुक्ति ॾियण वारी ऐं पापनि कटण वारी परबोधनी एकादशी जो महात्म तोखे ॿुधायां थो, तूं कन ॾेई ॿुध। सभिनी तीर्थनि घुमण ऐं दान पुण्य करे जेको फल मिलंदो आहे, उन्हीअ मां 1000 गुणो वधीक फल परबोधनी एकादशी में जागृतो करण करे प्राप्त थींदो आहे। जेके मनुष्य रात जो जागृतो करे कपूर जो ॾीओ ॿारनि था, उन्हनि खे केतिरनि किरोड़नि गऊं जे दान करण जो फल मिले थो। जेको मनुष्य जागृते सां गॾु पूजा भी कनि था, उहे 5-10 हज़ारनि कुलनि समेत मुक्तिअ खे प्राप्त कनि था। जागृतो करण वक़्तु जेके कपूर, केसर, खुशबूदार ऐं ॿियनि सुगंधित पदार्थनि सां धूप दीप कनि था, उहे विष्णु लोक में वञी वासो कनि था। खीर, ॾहीअ ऐं घीअ जल सां जेके ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे स्नान कराइनि था ऐं सॼी राति जागृतो कनि था, उहे वरी संसार सागर जे फाईअ में नथा फासनि, यानी जनम मरण जे चक्र में नथा अचनि। जेके मनुष्य जागृत करण वक़्तु वस्त्रनि जो दान कनि था, उहे उन्हीअ वस्त्र जे तंदुनि जे तारनि जे हिसाब मुजिबि किरोड़े मनंतर वैकुंठ में वञी वासो था कनि। जेके सुहिणा सुहिणा गहना ऐं जेवर घड़ाए ठाकुर जीअ जे मूर्तिअ खे पाइनि था, से विष्णुअ जे मंदिर में केतिरनि कल्पनि ताईं वञी निवास कनि था। जेको ठाकुर जीअ खे शंख जे जल सां स्नान कराइनि था, उन्हनि खे 1000 कपिला गऊ जो दान करण जो फल मिले थो। जंहिंजे हृदय में विष्णु भगवान जी मन मोहिंदड़ मूर्ति विराजमान आहे, मुख में सदाई हरिय जो नालो वसी रहियो आहे, पेट में नैवेद्य ऐं चरणनि जो जल मस्तक में धारण थिए थो, उन्हीअ खे खुदि विष्णु भगवान जो स्वरूप ॼाणणु घुरिजे। कतीअ सुधी एकादशी ॾींहुं भक्ति भाव करे विष्णु भगवान खे जगाइजे। भगवान खे खाराइण लाइ सुठा सुठा मन मोहिंदड़ पकवान जे भक्तिअ जा भॼन ॻाइजनि, मोहिंदड़ पकवान ठाहिजनि। कतीअ सुधी एकादशी ॾींहुं भक्ति भाव करे विष्णु भगवान खे जगाइजे। भगवान खे जगाइण लाइ सुठा सुठा मन मोहिंदड़ भगवान जे भक्तिअ जा भॼन ॻाइजनि। मृदंग, डफ, दुहिल, शहनाइयूं ऐं बाजा वॼाइजनि। खंजरियूं ऐं खड़ताल खड़काइजनि। डोकाला खणी नगारा ऐं नाद उचारजनि। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद जा मंत्र उचारजनि। विष्णु सहस्त्र नाम अस्त्रोत्र पढ़ी गुलनि धूप दीप सां मंत्र पढ़ी पूजा कजे। दोहिरो। सूरज चंद्र ब्रह्मा रुद्र राजा इंद्र कुबेर, तुंहिंजनि चरणनि ते निमन पूजन तुंहिंजा पेर। हे गोबिंद उथ जाग तूं तुंहिंजे जागण साण, विश्व बि जगी थी उथे सुम्हे सुम्हण साण। शरद ऋतुअ जा गुल टिड़िया थी गुलशन गुलजार, 10 दिशाउनि में ॾिठम अजगय बि इसरार। जाग बिशंबर जाग तूं अख पट थी सुजाग, तुंहिंजे पूजा वास्ते हेमा गायां राग विहाग। अहिड़ी वेनती ॿुधी भगवान विष्णु
खीर सागर में जॾहिं पासो फेराईंदो आहे या जागी सुजाग थींदो आहे तॾहिं विर्त रखण वारनि खे मन घुरियो फल मिलंदो आहे। विर्त रखण वारनि खे घुर्जे त गरुड़ जे मथां सवार थियण वारे विष्णु भॻवान खे ॾींहं राति जश्न कराइनि। ॾींहं जो उथारे वरी सांझीअ जो पासो फेराइनि। जॾहिं एकादशी गुज़री वञे तॾहिं वटड़ो मले पंच अमृत सां भॻवान जे मूर्तीअ खे सनानु कराइनि। गोरोचंद जो तिलक लॻाए सुंदर कपिड़ा ऐं जेवर पहिराए गुलनि फुलनि ऐं कुंगूअ सां पूॼन कनि। धूप दीप नैवेद्य खीर सां हवन करे तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराइनि। घणेई उमदा रेशमी ऐं कीम खान जा वस्त्र गऊ घोड़ा ब्राह्मणनि खे दक्षिणा में ॾियनि। अहिड़ीअ तरह 6 महीननि जो नियम जी समाप्ति करे ब्राह्मण खां मोकिलाए पोइ पाण बि भोजन खाइजे। भोजन खाइण खां पोइ भॻवान खे 2 हथ ॿधी वेनती कजे त हे प्रभु देवनि जा देव दीनानाथ, मां जो हीउ विर्त कयो आहे सो तव्हांजे आशीर्वाद सां संपूर्ण थियो। हे राजन, इहा ई एकादशीअ जे उमास जी विधि आहे। तंहिंखां पोइ वरी 5 भीखम विर्त रखिजे। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, जॾहिं मां 1000 वर्ष विष्णु भॻवान जी पूॼा कई तॾहिं मूंखे इहो विर्त प्राप्त थियो, जंहिंजी विधि पहिरियां ई मूं भृग ऋषिअ खे ॿुधाई हुई। भृग वरी शंकराचार्य खे ॿुधाई। अहिड़ीअ तरह हीअ विर्त एकादशीअ जे परंपरा सां हलंदो थो अचे। 5 भीखम विर्त एकादशीअ ॾींहुं शुरू करे पूर्णिमा ॾींहुं पूरो कजे। 5 भीखम जी विधि। हिन विर्त रखण वारे खे घुर्जे त विधीअ सां सनानु करे देव ऋषि पितरनि जो तर्पण करे। लटा अछा हुजनि पर साफ़ हुजनि। उहे पहिरे मन खे जीते इंद्रियुनि खे विषयनि खां रोके विष्णु भॻवान जो पूॼन करे धरतीअ ते सुम्हे ऐं 5 ॾींहं सांदहि अखंड ॾीओ ॿारे 108 दफ़ा ओम नमो भगवते वासुदेवाय इन मंत्र जो जाप जपे। पूॼा पूरी थियण खां पोइ पिछाड़ीअ में अर्घ ॾेई ओम नमो नारायण इहो मंत्र पढ़ी तिरनि जवनि ऐं खीर सां होम कजे। 5 ॾींहं हिन तरह पूॼन कजे। पहिरें ॾींहुं कमल जे गुलनि सां विष्णु भॻवान जे चरण कमलनि जी पूॼा कजे। ॿिए ॾींहुं बेल पत्रनि सां कोड़नि जी पूॼा कजे। 3 ॾींहं तुलसीअ सां दुन जो पूॼन कजे। 4थे ॾींहुं जाही जूहीअ जे गुलनि सां कुल्हनि जी पूॼा कजे। 5 ॾींहं मालतीअ जे गुलनि सां भॻवान जे मस्तक जी पूॼा कजे ऐं छेणे जो अचमन कजे। 12 ॾींहं गौट, 13 ॾींहं गांइ जो खीर, 14 ॾींहं गांइ जो गिहु, पूर्णिमा ॾींहुं गांइ जी ॾही खाइणु घुरिजे। नारद, इन्हनि 5 ॾींहंनि में छा दान करणु घुरिजे सो मां तोखे ॿुधायां थो। 11 ॾींहं सोनो, 12 ॾींहं गिहु, 13 ॾींहं गऊ, 14 ॾींहं गिहु ऐं खीर, पूरनमासीअ ॾींहुं अछा कारा तिर ऐं अन्न दान करण करे महाफलदायक पुण्य जी प्राप्ति थींदी आहे। हे नारद, ॾिस, पूर्णिमा ॾींहुं आवरे जे हेठां श्राद्ध करण करे हंस ब्राह्मण राजा युधिष्ठिर थी वियो। 5 भीखम जे विर्त जे ॾींहंनि में हिन मंत्र सां भीखम ब्रह्मचारीअ खे जल अंजलि ॾियणु घुरिजे। मंत्र। सत्य विर्त धारी हे ब्रह्मचारी अग्नीअ जा अवतार, चंद्रवंश में जन्म वठी तो अची कटिया आजार। वैया प्रगट गोतर तुंहिंजो शांतनुअ जा ॿार, गंगा जीअ जा पुत्र प्यारा ग्रहण कर जलधार। इहो मंत्र पढ़ी जेके भीखम ब्रह्मचारी सत्य विर्त धारीअ खे अर्घ या जल अंजलि ॾींदो आहे उन्हीअ जा 12 महीननि जा पाप उन्हीअ महिल ई नाश थी वेंदा आहिनि। चइनी वर्णनि खे मथे मंत्र सां जल अंजलि ॾियणु घुरिजे। एकम खां वठी पूरनमासीअ ताईं खीर सां ब्राह्मण खे भोजन खाराइणु घुरिजे। जेके ब्राह्मणनि जो बचियल भोजन खाईंदो आहे उहो अणपुछो संसार सागर मां तरी वञी वैकुंठ धाम वसाईंदो आहे।
सलोक संतन जो जिन संग कयो सो सुधरी सब वया हिन तिरकण वारी तिख मुंह लंघे पार पिया मनोरथ ते मनुष्य जा सभई सिद्ध थिया जेके वेदन वाक चया से हो त हंडाए छो नथो। पद्म पुराण में कारकत महात्म पंच भीखम जी कथा विर्त जे महात्म बाबत क्षत्रियो अध्याय संपूर्ण थियो। सभई चो लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।